अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में सिजावल जो कम थींदो पूरो। जी हाँ दोस्तों, शेर अली जेको जेल में वियो आहे नवाब खान जे चवण ते असद SHO खां हू बार बार मोगल घुरे रहिया आहिनि त आर्ज़ी तौर 2 कलाक खनि छॾे ॾे त वरी वापसि शेर अली अची जेल में वेही रहंदो ऐं इन्ही में हू सिजावर खान के मारे जेल में ईंदो जीअं उनजे मथां शक न अचे। नेक्स्ट एपिसोड में भावल जो भी कम थियण वारो आहे पूरो। नवाब खान जॾहिं भावल मूसा सां गॾिजी भावल खे प्रेशर ॾींदो तूं छोकिरी मोटाए ॾे सिंधु, जॾहिं हू न कंदो ऐं इहा शर्त पहिरियों ई मूसा सां भावल करे नवाब खान एग्रीमेंट करे थो त तूं मूंसां साथ ॾींदे। अचण वारे एपिसोड में दोस्तों हाणे जेको आहे दरिया खान लाइ बि वेल थियण वारो आहे ऐं सभिनी खां वेल तव्हांखे ख़बर आहे कंहिंसां थींदो दोस्तों? शेर अली सां। ऐं नवाब खान एॾो त बुछड़ो थियण वारो आहे, इहो बि तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं असद SHO वफ़ा कंहिंसां कंदो, सिजावल सां, शेर अली सां या नवाब खान सां, या सिजावल जा थोरा विसारे नवाब खान जो जेको आहे पैसनि जे करे उनजे अॻियां किरी पवंदो। अचण वारे एपिसोड में दोस्तों वॾी अपडेट आहे, हिन नंढड़े वीडियो में तव्हांखे क्लियर कट करे सभु कुझु ॿुधाईंदासीं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त हाणे इन जे करे शेर अली थाणे में आयो आहे, नवाब खान सां मिली उन सां एग्रीमेंट चला त बाबा तूं मूंखे थाणे में कंहिं कूड़े केस में हणाए ऐं पुलिस गवाह थी वेंदी ऐं पुलिस खां आर्ज़ी तौर 2-3 कलाक छॾाए मां वञी करे सिजावल खे पूरो करे ईंदुसि, सिजावल खे या ज़ख़्मी करे ईंदुसि या सिजावल जा माण्हू ढींगो ढेरी करे ईंदुसि या कुझु चोरी वग़ैरह सिजावल जी करे ईंदुसि ऐं वरी थाणे में अची वेही रहंदुसि। ऐं सिजावल खे बि ख़बर आहे शेर अली थाणे में आहे त पोइ इल्ज़ाम न ईंदो ऐं इन जे करे हू वरी पुलिस खे बि गवाह बणाए रहियो आहे। लेकिन असद SHO इहा इजाज़त न ॾिनी त बाबा मां फ़िलहालु पंहिंजी जेको आहे तबिके खे फ़ाइदे में वठां, मफ़ाद में वठां, उन्हनि खां ॻाल्हियूं ॿोल कयां। पोइ नवाब खान चयो मां पैसा ॾींदुसि, चई न पैसा त आहिनि मुंहुं बंदि करण जे लाइ, लेके बि वरी बि मां उनखे एतमाद में वठां। इन जे करे असद इहो शेर अली खे न छॾियो, छाजे करे त उनखे ख़बर हुई विञण सां नुक़सानु कंदो, जेसीं ताईं मूंखे थोरो टाइम मिले त मां सिजावल खे आगाह करे छॾियां। ऐं इन ज़रिए हू सिजावल खे आगाह कंदो, चवंदो त शेर अली तोॾां अचण वारो आहे। सिजावल खे सॼी गेम ॿुधाईंदो त शेर अली वॾो क़दम खणण वारो आहे, मुंहिंजे थाणे में आहे, मुंहिंजे मथां नवाब खान जो प्रेशर आहे। ऐं सिजावल चवंदो ठीकु आहे, वॾियूं महिरबानियूं असद साहब तो आगाह करण जूं, ख़तरे खां आगाह करे छॾियई। पोइ सिजावल खान को न को तरीक़ो कंदो, को न को मतिलबु हिकिड़ी प्लेनिंग ठाहींदो। पोइ जेको आहे हाणे सिजावल खान शेर अली जे लाइ खॾु खोटींदो, नवाब खान जे लाइ नई का प्लेनिंग ठाहींदो ऐं शेर अली ईंदो बि सही लेकिन नाकाम थी वेंदो ऐं उबतो उन जी गिची में को न को फेल थी पइजी वेंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान जो ही गेम ही दाव बि थोरो मिस थींदो। ऐं ॿी तरफ़ त अचण वारे एपिसोड में मूसा जॾहिं हाणे चवंदो नवाब खान खे सिंधु खे तूं मोटाए ॾे, प्रेशर ॾे भावल जे मथां ऐं वक़्त तोसां उहे ॿधल रहियो, भावल खे चओ। ऐं नवाब खान चवंदो ठीकु आहे मूसा, मां इहा ॻाल्हि चवां थो, भावल जेको आहे भावल खे मां प्रेशर ॾियां थो, लेकिन उन खां पहिरियों तोखे हिकु मुंहिंजी शर्त मञणी पवंदी। मूसा चवंदो ठीकु आहे, कहिड़ी शर्त आहे? चवंदो मां भावल खे प्रेशर ॾियां थो, अगरि उन छोकिरी न मोटाए ॾिनी त पोइ तूं मुंहिंजो साथ ॾींदे, भावल जो साथ ॾींदे ऐं मूंसां गॾिजी करे भावल जे मथां हमिलो कंदे ऐं पोइ भावल खां उहो छोकिरी छॾाईंदासीं। ऐं मूसा सम्झी वेंदो त नवाब खान हाणे फसाइण थो चाहे ऐं मूसा वक़्ती तौरु हा बि कंदो, चवंदो ठीकु आहे मां तोसां वेठो आहियां, तूं पहिरियों हुन सां ॻाल्हाए सही भावल सां। अहिड़े हिसाब सां हू ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो, लेकिन नवाब खान खे ख़बर आहे वक़्त खे चुर्च ॾेई छॾींदो, तूं फेरी हणजां, मंझाए न का शइ बि भावल पोइ बि न मञंदो, भावल खे अॻे भड़काए छॾींदो वक़्तु। ॿी तरफ़ त हाणे दरिया खान सिजावल सां मिली ऐं असद SHO सां मिलंदो ऐं उनखे चवंदो मुंहिंजी सौट मोटाए ॾे, ऐं उहो चवंदो हा, ऐद कंदो भावल खे मां कुटको ॾेई कीअं बि करे छापा आणे तुंहिंजी सौट वापसि करण जी पूरी कोशिशि कंदुसि ऐं उहो कंदो बि सही, ईअं छापा बि हणंदो। ऐं ॿी तरफ़ त हाणे दोस्तों मीर फ़िलहालु हिकु पासे चलाए, मीर कुझु करे नथो सघे ऐं मीर जे वस में कुझु आहे कोन अहिड़ो ख़ासि। ऐं मीर जेको आहे इहा कोशिशि करे थो त दुश्मन जेको आहे मूंखे फसाइणु चाहिनि था ऐं भावल जेको आहे ख़ासि करे हाणे सहुरो थी पियो आहे ऐं उन जान बख़्शी कई आहे, उन सां मां कीअं वणा। ऐं दरिया खान वेल में आहे ऐं बख़्शल जेको वियो फ़िलहालु बख़्शल गद्दारी कंदो ऐं दरिया खान खां पंहिंजी बेइज़ती जो बि प्लान वठंदो, नवाब खान सां मिली को न को उहा बि चाल खेॾंदो। ऐं अचण वारे एपिसोड में घणा कुझु थियण वारो आहे दोस्तों। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त
हाणे हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे इन ड्रामे जो ऐं इहो स्पेल जॾहिं ख़तमु थींदो त ड्रामो पे थी वेंदो गुल। ऐं इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त शेर अली जेको आहे हर को परेशान आहे त आख़िरी किस्तनि में शेर अली ड्रामे में मरी वेंदो, बची वेंदो या सम्झी वेंदो। दोस्तो शेर अली कान मरंदो, शेर अली नवाब खान जो चाल सम्झी वेंदो ऐं सजावल सां आख़िरी किस्तनि में उनजो ठाह थी वेंदो ऐं सिर्फ़ु नवाब खान बुछड़ो थी मरंदो ऐं किनो थींदो ऐं नवाब खान सां किनी हालत थींदी ऐं नवाब खान जेको सोचे रहियो आहे उहे नवाब खान ओड़ा फ़ाइदा वठी चुको आहे ऐं अॻिते न वठी सघे थो। फ़िलहालु वक़्ती तौरु हर कंहिंखे फ़ाइदो मिलंदो रहंदो आहे ऐं नवाब खान सां कुनी कुतियारी हालत थियण वारी आहे अचण वारे एपिसोडनि में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार नेक्स्ट एपिसोड में इहे जेका बि मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं इहे सीन अचण वारा आहिनि। इहे सीन बहितरीनु सीन आहिनि ऐं इहे सीन जॾहिं ईंदा त तव्हांखे ड्रामो वाक़ई अञा मज़ो ॾींदो ऐं तकरार ड्रामो वाक़ई ॾिसण लाइक़ु आहे बि सही। दोस्तो मूंखे थाणे में कंहिं कूड़े केस में हणाए ऐं पुलिस गवाह थी वेंदी ऐं पुलिस खां आरज़ी तौरु 2-3 कलाक छॾाए मां वञी करे सजावल खे पूरो करे ईंदुसि, सजावल खे या ज़ख़्मी करे ईंदुसि या सजावल जा माण्हू ढींगो ढेरी करे ईंदुसि या कुझु चोरी वग़ैरह सजावल जी करे ईंदुसि ऐं वरी थाणे में अची वेही रहंदुसि ऐं सजावल खे बि ख़बर आहे शेर अली थाणे में आहे त पोइ इल्ज़ाम न ईंदो ऐं इन जे करे हू वरी पुलिस खे बि गवाह बणाए रहियो आहे। लेकिन असां एस एच ओ इहा इजाज़त न ॾिनी त बाबा मां फ़िलहालु पंहिंजी जेको आहे तबिके खे फ़ाइदे में वठां, मफ़ाद में वठां, उन्हनि खां ॻाल्हियूं ॿोल कयां। पोइ नवाब खान चयो मां पैसा ॾींदुसि, चई न पैसा त आहिनि मुंहुं बंदि करण जे लाइ, लेकिन वरी बि मां उनखे एतमाद में वठां। इन जे करे असद इहो शेर अली खे न छॾियो, छाजे करे त उनखे ख़बर हुई विञण सां नुक़सानु कंदो। जेसीं ताईं मूंखे थोरो टाइम मिले त मां सजावल खे आगाह करे छॾियां ऐं इन ज़रिए हू सजावल खे आगाह कंदो, चवंदो त शेर अली तोॾां अचण वारो आहे। सजावल खे सॼी गेम ॿुधाईंदो त शेर अली वॾो क़दम खणण वारो आहे, मुंहिंजे थाणे में आहे, मुंहिंजे मथां नवाब खान जो प्रेशर आहे। ऐं सजावल चवंदो ठीकु आहे, वॾियूं महिरबानियूं असद साहब तो आगाह करण जूं, ख़तरे खां आगाह करे छॾियई। पोइ सजावल खान को न को तरीक़ो कंदो, को न को मतिलबु हिकिड़ी प्लेनिंग ठाहींदो। पोइ जेको आहे हाणे सजावल खान शेर अली जे लाइ खॾु खोटींदो, नवाब खान जे लाइ नई का प्लेनिंग ठाहींदो ऐं शेर अली ईंदो बि सही लेकिन नाकाम थी वेंदो ऐं उबतो उन गिची में को न को फेल थी पइजी वेंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान जो ही गेम ही दाव बि थोरो मिस थींदो। ऐं ॿी तरफ़ त अचण वारे एपिसोड में मूंसां जॾहिं हाणे चवंदो नवाब खान खे सिंधु खे तूं मोटाए ॾे, प्रेशर ॾे भावल जे मथां ऐं वक़्त सां उहे बदिलाए रहियो भावल खे चओ। ऐं नवाब खान चवंदो ठीकु आहे मूंसां, मां इहा ॻाल्हि चवां थो, भावल जेको आहे भावल खे मां प्रेशर ॾियां थो, लेकिन उन खां पहिरियों तोखे हिकु मुंहिंजी शर्त मञणी पवंदी। मूंसां चवंदो ठीकु आहे, कहिड़ी शर्त आहे? चवंदो मां भावल खे प्रेशर ॾियां थो, अगरि उन छोकिरी न मोटाए ॾिनी त पोइ तूं मुंहिंजो साथ ॾींदे, भावल जो साथ ॾींदे ऐं मूंसां गॾिजी करे भावल जे मथां हमिलो कंदे ऐं पोइ भावल खां उहो छोकिरी छॾाईंदासीं। ऐं मूंसां सम्झी वेंदो त नवाब खान हाणे फसाइण थो चाहे ऐं मूंसां वक़्ती तौरु हा बि कंदो, चवंदो ठीकु आहे मां तोसां वेठो आहियां, तूं पहिरियों हुन सां ॻाल्हाए सही भावल सां। अहिड़े हिसाब सां हू ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो, लेकिन नवाब खान खे ख़बर आहे वक़्त खे चुर्च ॾेई छॾींदो, तूं फेरी हणजांइ मंझाए न का शइ बि भावल पोइ बि न मञंदो, भावल खे अॻे भड़काए छॾींदो वक़्तु। ॿी तरफ़ त हाणे दरिया खान सजावल सां मिली ऐं सॼे एस एच ओ सां मिलंदो ऐं उनखे चवंदो मुंहिंजो सौट मोटाए ॾे ऐं उहो चवंदो हा ऐद कंदो, भावल खे मां कुटको ॾेई कीअं बि करे छापा आणे तुंहिंजी सौट वापसि करण जी पूरी कोशिशि कंदुसि ऐं उहो कंदो बि सही, ईअं छापा बि हणंदो। ऐं ॿी तरफ़ त हाणे दोस्तो मीर फ़िलहालु हिकु पासे चल आहे, मीर कुझु करे नथो सघे ऐं मीर जे वस में कुझु आहे कोन अहिड़ो ख़ासि। ऐं मीर जेको आहे इहा कोशिशि करे थो त दुश्मन जेको आहे मूंखे फसाइणु चाहिनि था ऐं भावल जेको आहे ख़ासि करे हाणे सहुरो थी पियो आहे ऐं उन खां उन जान बख़्शी कई आहे, उन सां मां कीअं वणा का वॾियूं महिरबानियूं असद साहब तो आगाह करण जूं, ख़तरे खां आगाह करे छॾियई। पोइ सजावल खान को न को तरीक़ो कंदो, को न को मतिलबु हिकिड़ी प्लेनिंग ठाहींदो। पोइ जेको आहे हाणे सजावल खान शेर अली जे लाइ खॾु खोटींदो, नवाब खान जे लाइ नई का प्लेनिंग ठाहींदो ऐं शेर अली ईंदो बि सही लेकिन नाकाम थी वेंदो ऐं उबतो उन गिची में को न को फेल थी पइजी वेंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान जो ही गेम ही दाव बि थोरो मिस थींदो। ऐं ॿी तरफ़ त अचण वारे एपिसोड में मूंसां जॾहिं हाणे चवंदो नवाब खान खे सिंधु खे तूं मोटाए ॾे, प्रेशर ॾे भावल जे मथां ऐं वक़्त सां उहे बदिलाए रहियो भावल खे चओ। ऐं नवाब खान चवंदो ठीकु आहे मूंसां, मां इहा ॻाल्हि चवां थो, भावल जेको आहे भावल खे मां प्रेशर ॾियां थो, लेकिन उन खां पहिरियों तोखे हिकु मुंहिंजी शर्त मञणी पवंदी। मूंसां चवंदो ठीकु आहे, कहिड़ी शर्त आहे?
चवंदो मां भाउर खे प्रेशर ॾियां थो, अगरि उन छोकिरी न मुटा ॾिनी त पोइ तूं मुंहिंजो साथ ॾींदे, भाउर जो साथ ॾींदे, मूंसां गॾिजी करे भाउर जे मथां हमिलो कंदे ऐं पोइ भाउर खां उहो छोकिरी छॾाईंदासीं। ऐं मूंसां सम्झी वेंदो त नवाब खान हाणे फसाइण थो चाहे ऐं मूंसां वक़्ती तौरु हा बि कंदो, चवंदो ठीकु आहे, मां तोसां वेठो आहियां, तूं पहिरियों हुन सां ॻाल्हाए सही भाउर सां। ऐं अहिड़े हिसाब सां हू ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो, लेकिन नवाब खान खे ख़बर आहे वक़्त खे चुर्च ॾेई छॾींदो, तूं फेरी हणिजांइ, मंझांइ न का शइ बि भाउर पोइ बि न मञींदो, भाउर खे अॻे भड़काए छॾींदो वक़्तु। ॿी तरफ़ त हाणे दरिया खान सिजावल सां मिली ऐं असांजे सिच सां मिलंदो ऐं उनखे चवंदो मुंहिंजी सौटु मोटरा ॾे, ऐं उहो चवंदो हा, अहद कंदो भाउर खे मां कुटको ॾेई कीअं बि करे छापा हाणे तुंहिंजी सौटु वापसि करण जी पूरी कोशिशि कंदुसि, ऐं उहो कंदो बि सही, ईअं छापा बि हणंदो। ऐं ॿी तरफ़ त हाणे दोस्तो मीर फ़िलहालु हिकु पासे चल आहे, मीर कुझु करे नथो सघे ऐं मीर जे वस में कुझु आहे कोन अहिड़ो ख़ासि। ऐं मीर जेको आहे इहा कोशिशि करे थो त दुश्मन जेको आहे मूंखे फसाइणु चाहिनि था, ऐं भावल जेको आहे ख़ासि करे हाणे सहुरो थी पियो आहे, ऐं उन जान बख़्शी कई आहे, उन सां मां कीअं वणा। ऐं दरिया खान वेल में आहे ऐं बख़्शल जेको वियो फ़िलहालु बख़्शल गद्दारी कंदो ऐं दरिया खान खां पंहिंजी बेइज़ती जो बि प्लान वठंदो, नवाब खान सां मिली को न को उहो बि चाल खेॾंदो। ऐं अचण वारे एपिसोड में घणा कुझु थियण वारो आहे दोस्तो, ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ऐं मूंसां सम्झी वेंदो त नवाब खान हाणे फसाइण थो चाहे ऐं मूंसां वक़्ती तौरु हा बि कंदो, चवंदो ठीकु आहे, मां तोसां वेठो आहियां, तूं पहिरियों हुन सां ॻाल्हाए सही भाउर सां। ऐं अहिड़े हिसाब सां हू ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो, लेकिन नवाब खान खे ख़बर आहे वक़्त खे चुर्च ॾेई छॾींदो, तूं फेरी हणिजांइ, मंझांइ न का शइ बि भाउर पोइ बि न मञींदो, भाउर खे अॻे भड़काए छॾींदो वक़्तु। ॿी तरफ़ त हाणे दरिया खान सिजावल सां मिली ऐं असांजे सिच सां मिलंदो ऐं उनखे चवंदो मुंहिंजी सौटु मोटरा ॾे, ऐं उहो चवंदो हा, अहद कंदो भाउर खे मां कुटको ॾेई कीअं बि करे छापा हाणे तुंहिंजी सौटु वापसि करण जी पूरी कोशिशि कंदुसि, ऐं उहो कंदो बि सही, ईअं छापा बि हणंदो। ऐं ॿी तरफ़ त हाणे दोस्तो मीर फ़िलहालु हिकु पासे चल आहे, मीर कुझु करे नथो सघे ऐं मीर जे वस में कुझु आहे कोन अहिड़ो ख़ासि। ऐं मीर जेको आहे इहा कोशिशि करे थो त दुश्मन जेको आहे मूंखे फसाइणु चाहिनि था, ऐं भावल जेको आहे ख़ासि करे हाणे सहुरो थी पियो आहे, ऐं उन जान बख़्शी कई आहे, उन सां मां कीअं वणा। ऐं दरिया खान वेल में आहे ऐं बख़्शल जेको वियो फ़िलहालु बख़्शल गद्दारी कंदो ऐं दरिया खान खां पंहिंजी बेइज़ती जो बि प्लान वठंदो, नवाब खान सां मिली को न को उहो बि चाल खेॾंदो। ऐं अचण वारे एपिसोड में घणा कुझु थियण वारो आहे दोस्तो, ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे इन ड्रामे जो, ऐं इहो स्पेल जॾहिं ख़तमु थींदो त ड्रामो पोइ थी वेंदो गुल। ऐं इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त शेर अली ख़ान वेल में आहे ऐं बख़्शल जेको वियो फ़िलहालु बख़्शल गद्दारी कंदो ऐं दरिया खान खां पंहिंजी बेइज़ती जो बि प्लान वठंदो, नवाब खान सां मिली को न को उहो बि चाल खेॾंदो। ऐं अचण वारे एपिसोड में घणा कुझु थियण वारो आहे दोस्तो, ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे इन ड्रामे जो, ऐं इहो स्पेल जॾहिं ख़तमु थींदो त ड्रामो पोइ थी वेंदो गुल। ऐं इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त शेर अली जेको आहे हर को परेशान आहे त आख़िरी क़िस्तनि में शेर अली ड्रामे में मरी वेंदो, बची वेंदो या सम्झी वेंदो। दोस्तो शेर अली कान मरंदो, शेर अली नवाब खान जो चाल सम्झी वेंदो ऐं सिजावल सां आख़िरी क़िस्तनि में हुनजो ठाह थी वेंदो, ऐं सिर्फ़ु नवाब खान बुछड़ो थी मरंदो ऐं किनो थींदो ऐं नवाब खान सां किनी हालत थींदी। ऐं नवाब खान जेको सोचे रहियो आहे उहे नवाब खान ओड़ा फ़ाइदा वठी चुको आहे ऐं अॻिते न वठी सघे थो। फ़िलहालु वक़्ती तौरु हर कंहिंखे फ़ाइदो मिलंदो रहंदो आहे ऐं नवाब खान सां कुनी कुतियारी हालत थियण वारी आहे अचण वारे एपिसोडनि में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार नेक्स्ट एपिसोड में इहे जेका बि मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं इहे सीन अचण वारा आहिनि, इहे सीन बहितरीनु सीन आहिनि ऐं इहे सीन जॾहिं ईंदा त तव्हांखे ड्रामो वाक़ई अञा मज़ो ॾींदो ऐं तकरार ड्रामो वाक़ई ॾिसण लाइक़ु आहे बि सही। दोस्तो खान वेल में आहे ऐं बख़्शल जेको वियो फ़िलहालु बख़्शल गद्दारी कंदो ऐं दरिया खान खां पंहिंजी बेइज़ती जो बि प्लान वठंदो, नवाब खान सां मिली को न को उहो बि चाल खेॾंदो। ऐं अचण वारे एपिसोड में घणा कुझु थियण वारो आहे दोस्तो, ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे इन ड्रामे जो, ऐं इहो स्पेल जॾहिं ख़तमु थींदो त ड्रामो पोइ थी वेंदो गुल। ऐं इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त शेर अली जेको आहे हर को परेशान आहे त आख़िरी क़िस्तनि में शेर अली ड्रामे में मरी वेंदो, बची वेंदो या सम्झी वेंदो। दोस्तो शेर अली कान मरंदो, शेर अली नवाब खान जो चाल सम्झी वेंदो ऐं सिजावल सां आख़िरी क़िस्तनि में हुनजो ठाह थी वेंदो, ऐं सिर्फ़ु नवाब खान बुछड़ो थी मरंदो ऐं किनो थींदो ऐं नवाब खान सां
किनी हालत थींदी ऐं नवाब खान जेको सोचे रहियो आहे उहे नवाब खान ओड़ा फ़ाइदा वठी चुको आहे ऐं अॻिते न वठी सघे थो। फ़िलहालु वक़्ती तौरु हर कंहिंखे फ़ाइदो मिलंदो रहंदो ऐं इहो स्पेल जॾहिं ख़तमु थींदो त ड्रामो पे थी वेंदो गुल। ऐं इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त शेर अली जेको आहे हर को परेशान आहे त आख़िरी किस्तनि में शेर अली ड्रामे में मरी वेंदो, बची वेंदो या सम्झी वेंदो। दोस्तो शेर अली कान मरदो, शेर अली नवाब खान जी चाल सम्झी वेंदो ऐं सजावल सां आख़िरी किस्तनि में उनजो ठाह थी वेंदो ऐं सिर्फ़ु नवाब खान बुछड़ो थी मरदो ऐं किनो थींदो ऐं नवाब खान सां किनी हालत थींदी ऐं नवाब खान जेको सोचे रहियो आहे उहे नवाब खान ओड़ा फ़ाइदा वठी चुको आहे ऐं अॻिते न वठी सघे थो। फ़िलहालु वक़्ती तौरु हर कंहिंखे फ़ाइदो मिलंदो रहंदो आहे ऐं नवाब खान सां कुनी कुतियारी हालत थियण वारी आहे अचण वारे एपिसोडनि में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार नजी वेंदो। दोस्तो शेर अली कान मरदो, शेर अली नवाब खान जी चाल सम्झी वेंदो ऐं सजावल सां आख़िरी किस्तनि में उनजो ठाह थी वेंदो ऐं सिर्फ़ु नवाब खान बुछड़ो थी मरदो ऐं किनो थींदो ऐं नवाब खान सां किनी हालत थींदी ऐं नवाब खान जेको सोचे रहियो आहे उहे नवाब खान ओड़ा फ़ाइदा वठी चुको आहे ऐं अॻिते न वठी सघे थो। फ़िलहालु वक़्ती तौरु हर कंहिंखे फ़ाइदो मिलंदो रहंदो आहे ऐं नवाब खान सां कुनी कुतियारी हालत थियण वारी आहे अचण वारे एपिसोडनि में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार नेक्स्ट एपिसोड में इहे जेका बि मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं इहे सीन अचण वारा आहिनि। इहे सीन बहितरीनु सीन आहिनि ऐं इहे सीन जॾहिं ईंदा त तव्हांखे ड्रामो वाक़ई अञा मज़ो ॾींदो ऐं तकरार ड्रामो वाक़ई ॾिसण लाइक़ु आहे बि, कुझु आहे कोन अहिड़ो ख़ासि। ऐं मीर जेको आहे इहा कोशिशि करे थो त दुश्मन जेको आहे मूंखे फसाइणु चाहिनि था ऐं भावल जेको आहे ख़ासि करे हाणे सहुरो थी पियो आहे ऐं उन जान बख़्शी कई आहे, उन सां मां कीअं वणा ऐं दरिया खान वेल में आहे ऐं बख़्शल जेको वियो फ़िलहालु बख़्शल गद्दारी कंदो ऐं दरिया खान खां पंहिंजी बेइज़ती जो बि प्लान वठंदो, नवाब खान सां मिली को न को उहा बि चाल खेॾंदो ऐं अचण वारे एपिसोड में घणा कुझु थियण वारो आहे दोस्तो। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे इन ड्रामे जो ऐं इहो स्पेल जॾहिं ख़तमु थींदो त ड्रामो पे थी वेंदो गुल। ऐं इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त शेर अली जेको आहे हर को परेशान आहे त आख़िरी किस्तनि में शेर अली ड्रामे में मरी वेंदो, बची वेंदो या सम्झी वेंदो। दोस्तो शेर अली कान मरदो, शेर अली नवाब खान जी चाल सम्झी वेंदो ऐं सजावल सां आख़िरी किस्तनि में उनजो ठाह थी वेंदो ऐं सिर्फ़ु नवाब खान बुछड़ो थी मरदो ऐं किनो थींदो ऐं नवाब खान सां किनी हालत थींदी ऐं नवाब खान जेको सोचे रहियो आहे उहे नवाब खान ओड़ा फ़ाइदा वठी चुको आहे ऐं अॻिते न वठी सघे थो। फ़िलहालु वक़्ती तौरु हर कंहिंखे फ़ाइदो मिलंदो रहंदो आहे ऐं नवाब खान सां कुनी कुतियारी हालत थियण वारी आहे अचण वारे एपिसोडनि में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार नेक्स्ट एपिसोड में इहे जेका बि मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं इहे सीन अचण वारा आहिनि। इहे सीन बहितरीनु सीन आहिनि ऐं इहे सीन जॾहिं ईंदा त तव्हांखे ड्रामो वाक़ई अञा मज़ो ॾींदो ऐं तकरार ड्रामो वाक़ई ॾिसण लाइक़ु आहे बि सही। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजो अॼु वीडियो पोइ पुॼाणी ते अस्सलाम वालेकुम। दोस्तो तव्हांखे ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तो नेक्स्ट एपिसोड में सिजावल जो कमु थींदो पूरो। जी हाँ दोस्तो शेर अली जेको जेल में वियो आहे नवाब खान जे चवण ते असद SHO खां हू बार मोकल घुरे रहिया आहिनि त आर्ज़ी तौरु 2 कलाक खनि छॾे ॾे त वरी वापसि शेर अली अची जेल में वेही रहंदो ऐं इन्ही में हू सिजावल खान खे मारे जेल में ईंदो जीअं उनजे मथां शक न अचे। नेक्स्ट एपिसोड में भावल जो बि कमु थियण वारो आहे पूरो। नवाब खान जॾहिं भावल मूसा सां गॾिजी भावल खे प्रेशर ॾींदो तूं छोकिरी मोटाए ॾे सिंधु, जॾहिं हू न कंदो ऐं इहा शर्त पहिरियों ई मूसा सां भावल करे सॉरी नवाब खान एग्रीमेंट करे थो त तूं मूंसां साथ ॾींदे। अचण वारे एपिसोड में दोस्तो हाणे जेको आहे दरिया खान लाइ बि वेल थियण वारो आहे ऐं सभिनी खां वेल तव्हांखे ख़बर आहे कंहिंसां थींदो दोस्तो शेर अली सां। ऐं नवाब खान एॾो त बुछड़ो थियण वारो आहे इहो बि तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं असद SHO वफ़ा कंहिंसां कंदो, सिजावल सां, शेर अली सां या नवाब खान सां, या सिजावल जा थोरा विसारे नवाब खान जो जेको आहे पैसनि जे करे उनजे अॻियां किरी पवंदो। अचण वारे एपिसोड में दोस्तो वॾी अपडेट आहे हिन नंढिड़े वीडियो में तव्हांखे क्लियर कट करे सभु कुझु ॿुधाईंदासीं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पहिरीं ॻाल्हि त हाणे इनजे करे शेर अली थाणे में आयो आहे नवाब खान सां मिली उन सां एग्रीमेंट चला त बाबा तूं मूंखे थाणे में कंहिं कूड़े केस में हणाए ऐं पुलिस गवाह थी वेंदी ऐं पुलिस खां आर्ज़ी तौरु 2-3 कलाक छॾाए मां वञी करे सिजावल खे पूरो करे ईंदुसि, सिजावल खे या ज़ख़्मी करे ईंदुसि या सिजावल जा माण्हू ढींगो ढेरी करे ईंदुसि
या कुझु चोरी वग़ैरह सिजावल जी करे ईंदुसि ऐं वरी थाणे में अची वेही रहंदुसि ऐं सिजावल खे बि ख़बर आहे शेर अली थाणे में आहे त पोइ इल्ज़ाम न ईंदो ऐं इन जे करे हू वरी पुलिस खे बि गवाह बणाए रहियो आहे। लेकिन असद SHO इहा इजाज़त न ॾिनी त बाबा मां फ़िलहालु पंहिंजे जेको आहे तबिके खे फ़ाइदे में वठां मफ़ाद में वठां उन्हनि खां ॻाल्हियूं ॿोल कयां। पोइ नवाब खान चयो मां पैसा ॾींदुसि, चई न पैसा त आहिनि मुंहुं बंदि करण जे लाइ, लेकिन वरी बि मां उनखे एतमाद में वठां। इन जे करे असद इहो शेर अली खे न छॾियो, छाजे करे त उनखे ख़बर हुई विञण सां नुक़सानु कंदो, जेसीं ताईं मूंखे थोरो टाइम मिले त मां सिजावल खे आगाह करे छॾियां। ऐं इन ज़रिए हू सिजावल खे आगाह कंदो, चवंदो त शेर अली तोॾां अचण वारो आहे। सिजावल खे सॼी गेम ॿुधाईंदो त शेर अली वॾो क़दम खणण वारो आहे, मुंहिंजे थाणे में आहे, मुंहिंजे मथां नवाब खान जो प्रेशर आहे। ऐं सिजावल चवंदो ठीकु आहे, वॾियूं महिरबानियूं असद साहब तो आगाह करण जूं, ख़तरे खां आगाह करे छॾियई। पोइ सिजावल खान को न को तरीक़ो कंदो, को न को मतिलबु हिकिड़ी प्लेनिंग ठाहींदो। पोइ जेको आहे हाणे सिजावल खान शेर अली जे लाइ खॾु खोटींदो, नवाब खान जे लाइ नई का प्लेनिंग ठाहींदो ऐं शेर अली ईंदो बि सही लेकिन नाकाम थी वेंदो ऐं उबतो उंजी गिची में को न को फेल थी पइजी वेंदो। अहिड़े हिसाब सां नवाब खान जो ही गेम ही दाव बि थोरो मिस थींदो। ऐं ॿी तरफ़ त अचण वारे एपिसोड में मूसा जॾहिं हाणे चवंदो नवाब खान खे सिंधु खे तूं मोटाए ॾे, प्रेशर ॾे भावल जे मथां ऐं वक़्तु तोसां उहे बदिलाए रहियो भावल खे चओ। ऐं नवाब खान चवंदो ठीकु आहे मूसा, मां इहा ॻाल्हि चवां थो, भावल जेको आहे भावल खे मां प्रेशर ॾियां थो, लेकिन उन खां पहिरियों तोखे हिकु मुंहिंजी शर्त मञणी पवंदी। मूसा चवंदो ठीकु आहे, कहिड़ी शर्त आहे? चवंदो मां भावल खे प्रेशर ॾियां थो, अगरि उन छोकिरी न मोटाए ॾिनी त पोइ तूं मुंहिंजो साथ ॾींदे, भावल जो साथ ॾींदे, मूंसां गॾिजी करे भावल जे मथां हमिलो कंदे ऐं पोइ भावल खां उहो छोकिरी छॾाईंदासीं। ऐं मूसा सम्झी वेंदो त नवाब खान हाणे फसाइण थो चाहे ऐं मूसा वक़्ती तौरु हा बि कंदो, चवंदो ठीकु आहे मां तोसां वेठो आहियां, तूं पहिरियों हुन सां ॻाल्हाए सही भावल सां। अहिड़े हिसाब सां हू ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो, लेकिन नवाब खान खे ख़बर आहे वक़्त खे चुर्च ॾेई छॾींदो, तूं फेरी हणिजां मंझाए न का शइ बि भावल पोइ बि न मञंदो, भावल खे अॻे भड़काए छॾींदो वक़्तु। ॿी तरफ़ त हाणे दरिया खान सिजावल सां मिली ऐं असद SHO सां मिलंदो ऐं उनखे चवंदो मुंहिंजी सौट मोटाए ॾे, ऐं उहो चवंदो हा अहद कंदो भावल खे मां कुटको ॾेई कीअं बि करे छापा हाणे तुंहिंजी सौट वापसि करण जी पूरी कोशिशि कंदुसि ऐं उहो कंदो बि सही, ईअं छापा बि हणंदो। ऐं ॿी तरफ़ त हाणे दोस्तो मीर फ़िलहालु हिकु पासे चल आहे, मीर कुझु करे नथो सघे ऐं मीर जे वस में कुझु आहे कोन अहिड़ो ख़ासि। ऐं मीर जेको आहे इहा कोशिशि करे थो त दुश्मन जेको आहे मूंखे फसाइणु चाहिनि था ऐं भावल जेको आहे ख़ासि करे हाणे सहुरो थी पियो आहे ऐं उन जान बख़्शी कई आहे, उन सां मां कीअं वणा। ऐं दरिया खान वेल में आहे ऐं बख़्शल जेको वियो फ़िलहालु बख़्शल गद्दारी कंदो ऐं दरिया खान खां पंहिंजी बेइज़ती जो बि प्लान वठंदो, नवाब खान सां मिली को न को उहा बि चाल खेॾंदो। ऐं अचण वारे एपिसोड में घणा कुझु थियण वारो आहे दोस्तो। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हीउ आख़िरी स्पेल हली रहियो आहे इन ड्रामे जो ऐं इहो स्पेल जॾहिं ख़तमु थींदो त ड्रामो पोइ थी वेंदो गुल। ऐं इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त शेर अली जेको आहे हर को परेशान आहे त आख़िरी किस्तनि में शेर अली ड्रामे में मरी वेंदो, बची वेंदो या सम्झी वेंदो। दोस्तो शेर अली कान मरंदो, शेर अली नवाब खान जो चाल सम्झी वेंदो ऐं सिजावल सां आख़िरी किस्तनि में हुनजो ठाह थी वेंदो ऐं सिर्फ़ु नवाब खान बुछड़ो थी मरंदो ऐं किनो थींदो ऐं नवाब खान सां किनी हालत थींदी। ऐं नवाब खान जेको सोचे रहियो आहे उहे नवाब खान ओड़ा फ़ाइदा वठी चुको आहे ऐं अॻिते न वठी सघंदो। फ़िलहालु वक़्ती तौरु हर कंहिंखे फ़ाइदो मिलंदो रहंदो आहे ऐं नवाब खान सां कुनी कुतियारी हालत थियण वारी आहे अचण वारे एपिसोडनि में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार नेक्स्ट एपिसोड में इहे जेका बि मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं इहे सीन अचण वारा आहिनि, इहे सीन बहितरीनु सीन आहिनि ऐं इहे सीन जॾहिं ईंदा त तव्हांखे ड्रामो वाक़ई अञा मज़ो ॾींदो ऐं तकरार ड्रामो वाक़ई ॾिसण लाइक़ु आहे बि सही। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजो अॼु वीडियो पोइ पुॼाइण ते महिरबानी करे जे तव्हां असीं ताईं ॾिठो आहे त शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।